होदा आर्डर अची रहियो आहे रज़ियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु। होदा आर्डर अची रहियो आहे हेॾा यार मथे निहारे रहियो आहे। यार जो यार सां कनेक्शन मिलियो पियो आहे। होदा हुननि पलीतन जे दिलनि में थो विझे त हे मुंहिंजे महबूब जो बचड़ो शबीहे मुस्तफ़ा अली अकबर जवान ईअं चुप कोन कंदो, हड़ई जहन्नम में पहुची वेंदो। जंहिं बाहीअ खां लॻे मदीनो मदीनो कयो अली अकबर पाण ई ख़ामोश थी वेंदो। पलीतन मशवरो कयो केर मुक़ाबिलो कंदो, मुनाफ़िक़नि मशवरो ॾिनो जॾहिं सोणो अली अकबर जंहिं बाहीअ खां अचे तव्हां मदीनो 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 छा कयो? चो छा कयो? ईअं दिलि खोले चओ मदीनो मदीनो कयो। जॾहिं मदीनो मदीनो कंदो अली अकबर खे उहा पंहिंजी भेण सुगरा यादि पवंदी। तव्हां मदीने जो नालो वठंदो अली अकबर खे भेण यादि पवंदी। हाणे अकुल वारनि खे इहो हुकुम थियो, इश्क वारनि खे हुकुम थियो, पंहिंजा करे थो मारी या मुंहिंजा करे चवे थो यार जंहिंमें तूं राज़ी मां इन में राज़ी हां। तुंहिंजे दलेरीअ खां हुननि जा जिस्म कंबी विया। हाणे हली आ तुंहिंजो नानो हौज़े कौसर जो प्यालो भरियो बीठो आहे। दुनिया जी तारीख़ में निहारियो मुझे महबूब मुस्तफ़ा जे हिक हिक बचड़े इए जहान कुर्बान कान कई आहे। हज़ारनि यज़ीदनि खे जहन्नम रसीद कयो आहे। काॾे लखे यज़ीदी काॾे चंद मुझे महबूब जा बचड़ा। लेकिन दुनिया जी तारीख़ अञा यकीन न अचे त यज़ीद जा 17-18 औलाद हुई। घणी 17-18 पुट धेरू हुया। मुझे हुसैन जो हिकिड़ो ज़ैनुल आबिदीन बचो आहे। मुझे दिल पर इमाम अली मकाम जो मैदान करबला जे अंदर हिकड़ो ज़ैनुल आबिदीन बचो आ। होडा पलीतन दे निहार यजीद जो कुर्ब कबीलो निहार 17-18 जो औलादा तो के कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो। रूए ज़मीन ते घुमी ॾिस, घुमण खां बाद में ऐलान कर त यजीद जो औलाद केतिरो आहे ऐं हुसैन जो औलाद केतिरो। पूरी रूए ज़मीन ते घुमिया जंहिं भी कुंड में वींदे तोखे आले रसूल ज़रूर मिलंदो। पर जेकॾहिं यज़ीदी ॻोल्हींदे मिलंदुई त कोई भी कोन, पर जे हूंदो त कुंड में छुपियल हूंदो। छाजे करे उन वक़्त में पली तुमुझे हुसैन जे ताकत खां ड्रिनल हो। अज जो यज़ीद मुझे हुसैन जे ज़िक्र खां ड्रिनल आहे। अज भी हर मां पुट न थींदो आहे दुआ घुरंदी आहे मौला बचड़ो ॾे त नालो हुसैन रखा। ओ मुंहिंजा करीम रब पुटड़ो ॾे त नालो हसन रखा। मौला बचड़ो ॾे त नालो ज़ैनुल आबिदीन रखा। जेतिरा वेठा हो जंहिं भी मर्तबे फ़िक्र जा हो को हिकिड़ो तो थी चवे त मूं दुआ घुरी आहे मौला बचड़ो ॾे त उन जो नालो यज़ीद रखा। आहे को कतन को न हूंदो राज कहिड़ो आहे चो मुंहिंजो अल्लाह इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। जैते मुझो करीम रब राज़ी थींदो आहे उन जी मोहब्बत मुझो अल्लाह दिलनि में पैदा करे छॾींदो आहे। चवी त क़ुरान लागी तो पढ़ंदो हला। हाणे जॾहिं क़ुरान करीम ते लथो आहे हिकिड़ी निमाज़ ॿुधा जंहिंमें आले रसूल ते दुरूद न पढ़ंदो हुजी। हिकिड़ी ॿुधा हिकिड़ी निमाज़ ॿुधा। छो त इबादतूं सभु भलियूं पर सभिनी इबादतुनि में आला इबादत कहिड़ी आहे? चो नमाज़। सभिनी इबादतुनि में आला इबादत निमाज़ आहे। कॾहिं सोचो थई त निमाज़ एॾी रब खे प्यारी छो आहे? अॼु खुली थो पवां
11 बजे मुखे होशियारी करे जा जनाब कारी साहब नमाज खुदा के एडी प्यारी छोवा वरी नमाज जे अंदर सजदो खुदा के सब का वधिक प्यारो छोवा जदे सुने आदम जी गाल ईंदी आ तदे भी रब मलाइकन के सजदे जो चवंदो आ पर जदे मदीने में गाल ईंदी आ तदे भी मुस्तफा जो सजदो हुंदो आ जदे कयामत जो मैदान थींदो नफ्सा नफ्सी जो आलम हुंदो उते भी गाल सजदे जी हलंदी आ मुझो मदीने जो मीर पेशानी सजदे में रखंदो आ मुझो रब चवंदो आ या मोहम्मद छा मुझो रब चवंदो वरी वरी चओ या मोहम्मद चई दिल ठार छो त या मोहम्मद चवण सां रब जी सुन्नत पूरी अबू बकर सिद्दीक जी सुन्नत पूरी उमर फारूक जी पूरी उस्मान गनी जी पूरी मुझे दिल पर हसन हुसैन अली मुर्तजा जी अल्लाह फरमाइंदो या मोहम्मद इरफा रअसक ऐ मुझा महबूब मोहम्मद करीम जी मुझा करीम रब इरफा रअसक अज त पांजी पेशानी के मथे खण महबूबा अज त मुझे पेशानी के मथे खण ओ मुझा महबूब पेशानी तो दुनिया में झुकाए अज मथे खण पेशानी के सल अज तू हुकुम कदो वज मां रब तुझा अंगल खण दो वजा मता सुभाणे को चवई हुकुम जो लफ्ज छो चई मोटाया तो रब चवंदो ओ महबूबा अज अंगल करण तुझो कमा तुझे अंगलन के पूरो करण तुझे करीम रब जो कमा उते भी सजदो छो हाने मुआमिलो सजदे ते जी बीठो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जात तीरन लेज़न जे विच में आखिर अगर अदा कयो आ त छा अदा कयो आ जो सजदो अदा कयो आ करबला जो सजदो ये बात आज तक राज विच है कि मेरा हुसैन आज भी नमाज विच है मुझो सुनो हुसैन जी सजदे में आयो आ का भी दुनिया जी तारीख बुधाए तो मुझे हुसैन मथड़ो खयो ना मुझो हुसैन अज भी सजदे में आ छाजे करे जी फकीर सवेल लतीफ सरकार जो शेर पढ़ियो तर गलन तारत फुड़ा सोने अली थे उगियास मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे इमाम अली मकाम सजदे में आ जेको खून मुबारक जो कतरो कतरो किरी रहियो आ मुझो करीम रब मुझे महबूब जे उम्मत के माफ करे रहियो आ ए मुझो अकीदो ना है मां फारसी जो शेर पढ़ा अल्लाह जे कामिलन जो अकीदो निहार इलाही बहक के बनी फातिमा के बरकौल ईमान कुनी खातिमा शेख सदी शिराजी खबर थव केरा जने दुनिया जे मौलविन फैसलो कयो त हाणे शिराजी जा किताब पुराना थी वया हाणे कुछ नवा किताब आणियो जदे उन फैसले करण वारन फैसलो कयो अख अख सा लगी मुझे महबूब मुस्तफा पांजे शिराजी आशिक जे करे सबनी के दीदार करे फरमायो जैसी मां मुस्तफा जी उम्मत हूंदी तैसे मुझे दीवाने जा किताब हलदा रहंदा उन शेख सादी दुआ घुरी इए को नथो चे मौला मुखे महबूब जे सदके मुआफ कर मौला मुखे सुने अली जे सदके मौला अम्मा बतूल जे सदके न शेख सादी शिराजी जो अकीदो आ इलाही बहके बनी फातिमा के बरकौल ईमान कुनी खातिमा अगर दावत मरद कुनी वर कबूल मनो दस्त दामान आले रसूल शेख
शेख सादी जो अकीदो ओ मुझा करीम रब मुझो ईमान ते खात्मो बिल खैर कजा पर मुझे सुने मुस्तफा जे अम्मा फातिमा तु ज़हरा जे बचड़न जे सदके मुझो ईमान ते खात्मो बिल खैर कजा ओ मुझा करीम रब आले रसूल जे सदके मां सादी के मरण बेले यार जो कलमो नसीब कजा आहे को दुनिया जो मौलवी फतवा देनी तस त शेख सादी ते फतवा दे जे रब का दुआ घुरी वसीलो तलब कयो मौला ओ मुझा मौला जदे मरण जी घड़ी अचे त मुझा मौला मुखे वसीलो खपे अली ऐं फातिमा जे बचड़न जो वसीलो खपे ला तसअलनी अन हुसैन न पुछ तो मुझो हुसैन चाहे न पुछ तो मुझो हुसैन चाहे अजीज़ाने मन मैदाने करबला जे बजा मां यकदम पोइते मोटा चो त मुखे इल्मी नुकात ते कुछ ॻाल्हाइणो आ आम तकरीरुन में सब किस्सा हलन पिया ॻाल्हि चढ़ी आई तॾहिं पे कयम त सोणे अली अकबर के बीबी सुगरा जे याद ॾियारण ला मदीनो 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 करे पुकारियो वियो त सोणे अली असगर जे कन्नन ते सोणे अली अकबर जे कन्नन ते आवाज पवे मदीने में छदे आयल भेण याद पवे तलवार बीही वने उनन जे दिलन में ख्याल कहीं विधो चई तरफ जो कुरान पढ़ा चई त इहे बयान कया जी चवी मां अल्लाह जो कुरान लतीफ जो शेर गद गद पढ़ण लागी तैयार होंदो सजन साईं जो फकीर आ यार मुझा वअौहैना इला उम्मी मूसा अन अर्दिईहि फइज़ा खिफ्ति अलैहि फअल्क़ीहि फिल यम्म वला तखाफी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन कुरान जा हाफ़िज़ गंज हुंदा इंशाअल्लाह ताला मुझे बेनियाज़ रब फरमायो त मां मूसा अलैहिस्सलाम जे मां जे दिल में ख्याल विधो अल्लाह तो कुरान करीम में फरमाए मां मूसा अलैहिस्सलाम जे मां जे छो त औरत नबी जो औरत नबी न हुंदी मूसा अलैहिस्सलाम जे मां जे दिल में ख्याल विधो ऐ मुझे मूसा जी मां तो के फिक्र करण जी जरूरत नाहे जेको पैदा कंदो आ ओ हिफाजत भी करे ॼाणंदो आ रब तो चवे मां उन जे दिल में ख्याल विधो त तू बस एतिरो कर इन बचड़े के संदूकड़ीअ में विझी करे दरिया जे छोलनि जे हवाले कर तू छोलनि जे हवाले कर त ॾिस तुंहिंजो रब कीअं थो झोलनि जे हवाले करे छॾे मां तवील न वेंदुसि मौज़ूअ ते मोटा याने दिलनि में ख्याल केरु विझंदो आहे जो मुंहिंजो रब्बुल आलमीन विझंदो आहे ओॾा यज़ीद जे दिल में ख्याल आयो मदीनो मदीनो कयो त अली अकबर जी तलवार बीहे ओॾा यार जो पैगाम आयो त हाणे गज थी वियो महबूब तैयार बीठो आहे महबूब तैयार बीठो केतिरियूं क़ुरान जूं आयतूं ॿुधायां मुझो महबूब मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जदे अबू जहल उतबे ऐं शैबे जे साम्हूं हूंदो आहे उन्हनि सां ॻाल्हाईंदो आहे चवंदो आहे कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम आहियां त मां तव्हां जहिड़ो पर मूं ॾे निहारियो मुंहिंजे चहिरे ॾे निहारियो वरी पंहिंजे बूथ ॾे निहारियो त मुंहिंजे चहिरे में अर्श खां कीअं थो नूर अचे पंहिंजे चहिरे में निहारियो त कीअं थो तव्हांजो कुसूर ज़ाहिर थिए जेॾी महिल मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अबू जहल उतबे शैबे सां ॻाल्हाईंदो आहे अन बशरुम मिसलुकुम चवंदो आहे पर जॾहिं अबू बकर सिद्दीक़ उमर उस्मान सां ॻाल्हाईंदो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो आहे अय्युकुम मिसली मुंहिंजो महबूब फरमाईंदो आहे ॿुधायो केरु मूं जहिड़ो
सभई सहाबा चवंदा या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी असांजा अबो अम्मा कुर्बान थन मुस्तफा तो जड़ो न की जाओ न की जमदो न की थियो न की थींदो। अल्लाह हिकड़े पासे यजीदन जे दिलन में कुछ विझी रहियो आ वरी हेडा मुझे मुस्तफा जे बचड़न जे दिलन में काढ़ाए रहियो आ। इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे वक्त में पांजे मुर्तजिज घोड़े ते सवार था थन त मुझी अम्मा उम्मुल मसाइब सानिए फातिमा बीबी ज़ैनब सोनी इंदिया चवंदिया अदा मदीने का करबला ताईं का भी तो सा अंगल जी गाल कान कई थम पर हींअर अंगल कयां थी केडी मल थी अंगल करे जेडी मल औनो मोहम्मद रब जे दरबार में पहुंची चुका अली असगर पहुंची चुको सुनो कासिम पहुंची चुको अली अकबर पहुंची चुको रुफका पहुंची चुका अबू बकर बिन अली पहुंची चुको उस्मान बिन अली पहुंची चुको उमर बिन अली पहुंची चुका जडे सभई रब जे दरबार में पहुंची चुका अज बीबी ज़ैनब चवे थी भा बस हिकड़ो अंगल थी कया हुकूमत कर भेण केर थो चवे त उन्यारा होया केर तो चवे त बुखारा होया ए मुझे मुस्तफा जा बचड़ा उन्यारा कियां था थी सगन मुझो मुस्तफा त ओहो आ जो जे कदे हिकड़ो लुआब जो कतरो जे कदे खारे समुद्र में उछलाए त सजी जिंदगी खारो समुद्र मिठो थी वने। हां हसन ऐं हुसैन त उहे हन जन मुझे मुस्तफा जो हिक दफो न पर 730 दिहाड़ा मुझे महबूब जो लुआब ही लुआब चूस सुभान केतरा तो के दलील बुधाया गाल टिड़ंदी थी वने खबर ना है मंजिल ते मोटी सकंदुस अलाए न मोटण जी कोशिश तो कया। अजीजान मन मुखे कुरान जी कसरत सा पढ़ी बुधाइणो आ यार हज़ोरी थियण जी कोशिश पिया कन मुझा दोस्त अजीज इमाम अली मकाम पुछो मुझी भेण अंगल कर चवे थी मुझा भा अज बियो कोई अंगल ना है हिकड़ो अंगल थी कया हे यजीदी मता अज ये समझन त मुस्तफा करीम जे बचड़न जे मथा उन असर कयो आ अज तुझे मथे ते दिस्तार मुझे महबूब जिया अज तुझे हथ में तलवार शेर खुदा जिया अज तुझे जेल में जेको पट्टो बथला ओ फातिमा ज़हरा जो रोवा ऐ मुझा दिल बरभा अज यजीद निखे देखार त हुसैन जे जिस्म में अली जो खून की गर्दश कदो आ ऐ भा अज खैबर जो मंजर ताज़ो करे देखार दुनिया के त खबर पवे त अज भी करबला जे मैदान में फातिह खैबर जो खून अची रहियो मुकाया गाल के मोटा पोइते सादर लफ्जन में बुधो जेडी मरण इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जमीन ते आयो सजदे में आयो जेडी मरण सिर मुबारक मुझे छो त करबला में बाद में जेको थियो आनी खुदा जो कसम एक बाज़मीर मानू जे जुबान ते लफ्ज न था अची सगन मिठड़ा किए बयान कजे उनन कमीनन उनन मलऊनन किए आले रसूल जे जिस्म ता कपड़ा लाथा हन किए आले रसूल जे जिस्म ते घोड़ा डोड़ाया हन तसव्वुर भी केर न तो करे सके जने मानू गाल तो करे तो समझ में न तो जने सब कुछ चाहे उने मल अर्श का देवियो फर्श का देवियो मलाइका का देविया पर इहो ही त वडो राज होयो जेको मां अग में ही सोने इब्राहिम जे बाह वारो बुधाए चुकोस त बाहर बाह बरी रही आ अंदर जन्नत जो बाग लगो पयो आ इहो ही त मालिकन जो राज आ। इमाम अली मकाम जो सिर मुबारक मथे खणण ला जेडी मल नेजा खणी आया खोली जेडी मल इमाम अली मकाम जो सिर मुबारक खणण तो चाहे भाड़े का न तो खजे शिमरो जोर तो लारा न तो खजे जेतरा भी मलऊनी होया सबनी अची जोर लातो मगर मुझे इमाम अली मकाम जे सिर मुबारक के चोरे बिन न सघया। आखिरी फैसलो केड़ो थियो सोने ज़ैनुल आबिदीन के वठी अचो वठी त आया पर जियां बेदर्दी सा इमाम अली मकाम जे पाक सिर मुबारक जे सामो इमाम ज़ैनुल आबिदीन जे मथा जिस्म जे मथा मुझा दोस्त अजीज
इज्जत चब कचवा वधी का लफ्ज बर्दाश्त को बाहर हन बराइन था इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखड़न में लुढ़क आया मुझे सुणे हुसैन पाक जो सिर ज़मीन ता पाणी मथे अची वयो मंज़लूं छा थियूं हिन वक्त न तो बुधाया बस एतरो दस्यांव थो त करबला ताईं मदीने का करबला ताईं 15 मंज़लूं करबला का दिमश्क का वापस मदीनो 19 मंज़लूं टोटल 34 मंज़लूं हन वक्त आयो त हिक हिक ब मस जलसे में बुधाए सघंदुसि हींअर बि जे मूड थियो वेही त का हिक ब बुधाईंदुमि लेकिन फौरन पोइ ते मोटी हला क़ुरान जी आयत सॾे थी पई त देर छो कई थी तुझे मुझे कुलन जा गवाह किरामन कातिबीन याद आ विसरी वेगा याद आ न तुझे मुझे कुलन जा गवाह किरामन कातिबीन रब बनाया मुझे महबूब मुस्तफा जे कुल्हड़न जा सवार इमाम हसन ऐं हुसैन जवाब न दीदो मां खामोश थी वेंदुसि जवाब ॾियो तुझे मुझे नेकिन ऐं बदन जा शाहिद किरामन कातिबीन बुधाए त इमाम हसन ऐं हुसैन जॾहिं मुझे मुस्तफा जे कुल्हड़न ते हुया बुधाए त कंहिंजा शाहिद बणिजी वेठा आहिनि सुभान अल्लाह रुबी सुभान अल्लाह न कुछ वातड़ो खोलियो कंहिंजा जेको दिल चयो चई छॾियो मां ॿुधायां थो कंहिंजा शाहिद आहिनि ॾाढियां ॻाल्हायो मदीने वारे साईं जा शाहिद ॾाढी खणी तूं अॼु बोल कंहिंजा शाहिद आहिनि जो रब थो ॼाणे रब जो महबूब थो ॼाणे मिठड़ा तुंहिंजो नालो विसरी रफ़ीक हालत असांजा कॾहिं कॾहिं पाण बस घाटो दोस्त नालो यादि करो कॾहिं कॾहिं माण्हू खां पाण बि भुलिजी वेंदो आहे अज़ीज़ान मन ऐं मुंहिंजा दोस्त रफ़ीक मोहम्मद रफ़ीक गौर सां ॿुधजां तुंहिंजा मुंहिंजा शाहिद किरामन कातिबीन इमाम हसन ऐं हुसैन मुझे मुस्तफा करीम जे कुल्हड़न ते वेठा कंहिंजा शाहिद आहिनि सभई चवंदो मुस्तफा जा पर मां ॾसियांव थो न मुझे मुस्तफा जा शाहिद नाहिनि इमाम हसन ऐं हुसैन अल्लाह जे वहदानियत जा गवाह आहिनि क़ुरान पढ़ी ॿुधाईंदी ईअं हथ टुकी ॻाल्हि न कंदुमि कंहिंजा गवाह आहिनि ॻाल्हाए कंहिंजा गवाह आहिनि अल्लाह जे ॻाल्हायो मां त हाणे घोटीअ मां प्रोग्राम करे पोइ हिते आयो आहियां थकल हाँ पर जेकर तव्हांजो इहो थका त बस को ठीकु आहे 11 में 3 मिनट 4 मिनट मां 4 मिनट पूरा करो थो साव न त ॻाल्हायो इमाम हसन ऐं हुसैन जॾहिं मुंहिंजे मुस्तफा जे कुल्हड़न ते कंहिंजा गवाह चओ अल्लाह जे वहदानियत जा चओ अल्लाह जे वहदानियत जा गवाह बेशक अञा तव्हांजी दिलि क़बूल कान कंदी हूंदी ॿुधाए थो सजण साईं जो तव्हांखे ग़ुलाम त कीअं अल्लाह जे वहदानियत जा हसन ऐं हुसैन गवाह आहिनि ॿुधाइण खां पहिरीं इहो थो पुछां त गवाह केरु हूंदो आहे जो जेको अखियुनि ॾिठो शाहिद हूंदो आहे गवाह केरु हूंदो आहे जो जेको अखियुनि ॾिठो शाहिद हूंदो आहे चवण ॾे मूंखे अगर ना में मोहम्मद रा न आवर दे बनी आदम अगर ना में मोहम्मद रा न आवर दे शफी आदम न आदम याफ्ते तौबा ननु इज़ गरक न जीना फारसी जो शेर हुयो ॿुधण वारनि ॿुधो सम्झण वारनि सम्झो तर्जुमो करे थो ॿुधायां त हिन फारसीअ वारे जवान छा चयो चवे थो न आव अगर नामे मोहम्मद रा न आवर दे नबी आदम चवे थो जेकॾहिं आदम अलैहिस्सलाम मुंहिंजे महबूब मुस्तफा जो नालो न वठे हा त रब उनखे बि माफ़ी कोन ॾे हा न आदम याफ़ते तौबा
ननू इज़ ग़रक़ नजैना जे थोरगी आदम ते गाल ख़त्म नाहे नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी भी इन करे तरिया जो उन बेड़ी ते 5 तन पाक जा नाला लिखिया ने जे अज ता साथ दियो तो उहे तहां के बुधाया गालियों जो तहां छिरक निकरी वजन हाँ इश्क जो इल्म जो एड़ियों गालियों बुधाइण ला तैयार हां पर जे तहां बुधण ला तैयार जो इए न जो तहां जो भत जे इंतजार में मां ता हिते गालियों बुधाइंदो जेके चवन था त इश्क जो ऐ इल्म जो गालियों बुधाऊं कोई हथ मथे खणन मां ॾिसा माशाअल्लाह मूड तो सभिनी जो ठाहू को थो नजर अचे ठीक है ना रख अल्लाह दे अजीजा ने मन कुरान जे आयतुन सां बुधंदो हल कुरान करीम जे आयतुन सां बुधंदो हल इमाम हसन ऐं हुसैन कीअं अल्लाह जे वहदानियत जा गवाह हन मुझे मुस्तफा के तरफ पंहिंजे नूर मां बनायो आ मुझे हसन ऐं हुसैन के रब छा मां बनायो आ जो उन्हीं नूर मां चो उन्हीं नूर मां बनायो आ आपे ज़मज़म जे बोतल हुजे कतरो बाहर कबो अदा कुर्बान बुदा ओहो बि आबे ज़मज़म होंदो या को बियो होंदो गाला गाला छा होंदो अम्मा फातिमा जेड़ी का औरत दुनिया में देखार अली जड़ो को जवान दुनिया में लिखार सैयदना अबू बकर सिद्दीक जी सदाकत हक्का उमर फारूक जी अदालत हक्का उस्मान ज़ुन्नूरैन जी हयादारी हक्का सखावत हक्का पर मुझे अली जो मकाम रब निरालो कयो आ काबे में आयो वा त हसन हुसैन जो बाबो आयो आ केर आयो आ जो हसन ऐं हुसैन जो पापो आयो आ यानी उन जेड़ो बियो कोई नागे जिंजी विलादत काबे अंदर हुजे महबूब मुस्तफा जेड़ो कोई नाहे छो त इमामुल अंबिया हिका ओहो केरा चो मदीने जो ताजदार सरदार अंबिया हिका केरा चो मदीने जो ताजदार अली भी हिकड़ो आ अली भी हिकड़ो आ जेको काबे में आयो बियो कोई काबे में कौन आयो आ पंजनी ते मां गालाए अचा अम्मा फातिमा ज़हरा भी हिकड़ी आ जेके अल्लाह पाक बनायो छा बनायो आ इते भी कुरान जी आयत बुधाई मोहम्मद रफीक मता सुभाणे को ठारू शाह जो फिरी अचे भी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इज़ क़ालतिल मलाइकत या मरियम इन्नल्लाह अस्तफ़ाके व तहरके वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन कुरान करीम जी को आयत जे पढ़ दो तो अल्लाह कुरान में चयोआ इन्नल्लाह अस्तफ़ाके व तहरके वस्तफ़ाके चूंटियो आ पाकन मां जहानन में मरियम के मारब जहान जे औरतन में पाक बनायो आ तू इनकार न कजा चेजा बेशक बीबी मरियम पाक आ चेजा सुरगी बीबी मरियम पाक नाहे जन्नत जी हूर भी पाक आ वो तो का सवाल करे त बीबी फातिमा ज़हरा बीबी मरियम का वधीक कीअं पाक आ हिकड़ो ई जवाब ॾिजा बीबी मरियम पाक आ जन्नत जी हूर भी पाक आ मगर जन्नत जे हूर जो मुड़स नाहे पाक आ बीबी मरियम जो मुड़स नाहे पाक आ मुड़स हूंदे अगर कायनात में का पाक आ त हसन ऐं हुसैन जी अम्मा पाक आ बिना मुड़स जे बीबी मरियम पाक आ हक्का बिना मुड़स जे हूर पाक हक्का पर मुड़स भी हुजे पुटड़ा भी हुजन ऐं हुजन कीअं रमज़ान जो महीनो हुजे 15 रमज़ान जी तारीख़ हुजे मैं पहिरे जी नमाज पढ़ी अम्मा मुसल्ले ता लहे इमाम हसन नारो हणी अची पहुचे इमाम हसन नारो हणी अची पहुचे इमाम हसन के अम्मा चुमियूं ॾेई रही आ हेॾा बिलाल टिपहरीअ
जी अज़ान दिनी आ, टिपहरीअ जी अज़ान आई आ। हिकड़े मुसल्ले ते इमाम हसन आ त ॿिए मुसल्ले ते अम्मा फातिमा रब जो निमाज़ जो फर्ज़ अदा करे रही। कायनात जी अम्मा, कायनात जी अम्मा बतूल फातिमा ज़हरा जड़ी पाक काई नागे। अच चौथे नंबर इमाम हसन पाक ते जो इमाम हसन जड़ो भी कोई नाहे। छो त मुझे मुस्तफ़ा जे कुल्हन जो सवार इमाम हसन इमाम हुसैन जड़ो कोई नाहे। मुझे महबूब जे कुल्हन जो सवार इमाम हुसैन जो इहे बई पाक नाला पूरी दुनिया जी तारीख़ में रब कंहिंखे बि नसीब न कया। मज़ेदार ॻाल्हि जॾहिं इमाम हसन जाओ हज़रत अली से चयो हरब 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 मुझो मुस्तफ़ा आयो, मुझे मुस्तफ़ा जो हरब न हसन मुझो अली निहारे खामोश। वरी इमाम हुसैन आयो, सोहणे अली वरी कुॾाए चयो हरब 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 आयो आ मुझो हरब, मुझे मुस्तफ़ा मुर्की चयो हरब न हुसैन आयो। शेरे खुदा अर्ज़ कयो आका नंढड़ो अर्ज़ा महबूबन फरमायो चो मुझा आका यो हसन ऐं हुसैन मलाइकन जा नाला हन। महबूब फरमायो न हूरन जा नाला हन। महबूब फरमायो न जन्नत जे गुलन जा नाला हन। महबूब फरमायो न गिलमानन जा नाला हन। महबूब फरमायो न कहीं जहान जा नाला हन। महबूब फरमायो न या रसूल अल्लाह जॾहिं कहीं भी शय जा नाला नाहिन इहे आया किथों। मुझे मुस्तफ़ा फरमायो अदा अली मुझे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक हुस्न जे पर्दन में हिकु हसन छुपायो ॿियो हुसैन छुपायो। जेके अल्लाह जे कुदरत वारे हुस्न जे पर्दन में छुपियल हुया जो हिकड़ो नालो हसन हुयो ॿियो हुसैन आहे। ॿुधा इन्हनि पंजनि जहिड़ो को दुनिया में आहे जो कोई नाहे कोई नाहे। मां तोखे क़ुरान मां वठंदो हलां, क़ुरान ॿुधाईंदो हलां, क़ुरान पढ़ंदो हलां। चो ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है, ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है। गाल रही न वने शाहिद दाहिरी रखियो वेठो आ त हेॾे होॾे वञे त चवांस गाल पूरी कर। त इमाम हसन ऐं हुसैन कीअं अल्लाह जे वहदानियत जा गवाह। तवज्जो कयो दिल खोले ॿुधो त रब जो क़ुरान पढ़ा। मज़ो कॾहिं आ न जॾहिं लाराइब जो बयान हुजे, कंहिंखे शक शुबे जी गुंजाइश न हुजे। जॾहिं मुझे करीम मुस्तफ़ा मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम किथों जे ताजदार मदीनो बि नालो नथो अचे। हल जे काने हल जे चओ त मदीने हल जे काने हल जे चओ त मदीने हल जे। हाल हली ही सारो हाल हली ही सारो महबूबन सां सल जे हल जे का के हल जे चओ त मदीने हल जे का के हल जे चओ त मदीने हल जे।
हालु हली ही सारो, हालु हली ही सारो, महबूबन सांसल जे हलजे का दे हलजे। शहरत में शहर थी वींदा, लेकिन मुझा दोस्त अजीज मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सा जदे मुशरिकन यहूदन ऐं ॿियनि मुझा दोस्त तागूती क़ुवत मुझे मदीने जे ताजदार सां ज़िद कयो। छाते ज़िद कयो? मुझे मुस्तफ़ा फरमायो मुझो अल्लाह हिकु, मुझे मदीने जे मीर फरमायो मुझो अल्लाह, चो मुझो अल्लाह हिका वहदहु ला शरीका। उन्हनि तागूती क़ुवतुन चयो जे कॾहिं तुझो अल्लाह हिका त तूं पंहिंजो दलील ॾे, असां पंहिंजा दलील ॾियूं। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अञा लबड़ा कोन खोलिया, रब जो कासिद पहुची वियो। केर चो? जिब्रील आयो। ओ मुझा महबूबा, ओ मुझा मुस्तफ़ा जी, मुझा करीम रब फ़क़ुल इन्हनि खे चओ तालो नदो अबना अना व अबनाअकुम, तव्हां भी पंहिंजा पुटड़ा वठी अचो, असां भी पंहिंजा पुटड़ा वठी था अचूं। वनिसा अना वनिसाअकुम, तव्हां पंहिंजूं औरतूं गवाहीअ लाइ वठी अचो, असां बि पंहिंजूं औरतूं वठी था अचूं। अनफुसना व अनफुसकुम, असां पाण भी अचूं था, तव्हां पाण भी अचो, मैदान सजायूं था। सुम्म नबतहिल, मुबाहिलो था कयूं, दलील था ॾियूं। फनजअल लानतल्लाहि अलल काज़िबीन, पोइ जेको कूड़ो हूंदो उन ते अल्लाह जी लानत हूंदी। ज़ुबान मुस्तफ़ा जी ॻाल्हाए केर रहियो आहे? जवाब ॾियो, चओ केर ॻाल्हाए रहियो आहे? सादन लफ़्ज़नि में चवण ॾे, ख़ुदा जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त मुस्तफ़ा जे ज़ुबान मां ॻाल्हाईंदो आहे, पर जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा ॻाल्हाईंदो आहे त चओ हसन ऐं हुसैन जे ज़ुबान मां ॻाल्हाईंदो आहे। अज़ीज़ान मन मामिलो तय थी वियो। मदीने तैयबा खां 3 किलोमीटर जे फ़ासिले ते उहा जगह हुई जेका तय कई वई, तव्हां भी अचो, असां भी अचूं था। 3 शर्त क़ुरान, अबना अना निसा अना अनफुसना, पुटड़ा आणियो, औरतूं आणियो, पाण अचो, नुफूसे ख़ुदसिया आणियो। जवाब ॾियो त 3 मुझे मुस्तफ़ा आंदा किथों आंदा? जुमलो करो वा हज़म कंदे